ऐं गम जे हिक वॾे चहचिटे में चूर आहे ही घड़ी। मां मञा थो कम ऐं गम जे चहचिटे में चूर आहे ही घड़ी। माल जेका थे मिली सा माणे हिन जान जी हूर आहे ही घड़ी। लास्ट टाइम दोस्तों असां समझण जी कोशिश कई how to prepare for entry test, how to prepare for screening test। entry test की तैयारी की कजे, screening test की तैयारी की कजे। उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके अफोर्ड नथा करे सघनि, जेके पाण घर में वेही तैयारी करणु चाहिनि था उहे ॿार, उन्हनि जे लाइ असां घणी कोशिश कई, उन्हनि ताईं असां आसान तरीक़े सां बाबा एंट्री टेस्ट की तैयारी की कजे, स्क्रीनिंग टेस्ट की तैयारी की कजे। अॼु पाण हिकिड़े आम सवाल जो कमीशन जो तमामु हिकिड़ो वॾो सवाल आहे प्रेसी राइटिंग, जंहिंमें अक्सर करे ॿार मुंझल हूंदा आहिनि। कमीशन में CSS में घणे भाग या त ॿार ऐसे में फेल थींदा आहिनि या कंपोजिशन में फेल थींदा आहिनि। कंपोजिशन में उन्हनि खे जेको ॾुखियो जेको सवाल लॻंदो आहे उहो प्रेसी राइटिंग जो हूंदो आहे। त असांजो अॼु सवाल इहो आहे त हाउ टू राइट प्रेसी, हाउ टू राइट अ प्रेसी, व्हाट इज अ प्रेसी। प्रेसी राइटिंग जेका आहे उहा कीअं लिखिजे, प्रेसी कीअं लिखिजे ऐं प्रेसी आहे छा, उनखे असां सम्झण जी कोशिश। सब खां पहिरीं जेको प्रेसी आहे, प्रेसी जी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे मुख़्तसिर। प्रेसी जी माना छा आहे? मुख़्तसिर करणु। उसूल इहो आहे हिन में प्रेसी जो त मिलियल जेको ओरिजिनल जेको पैसेज आहे, जेको असुल पैसेज आहे, उनखे 1/3 में रिड्यूस करणु। 1/3 मिसाल के लिए जेकॾहिं प्रेसी जो ओरिजिनल पैसेज जेको आहे उहो असीं काउंट कंदासीं, ठीकु आहे। सब खां पहिरीं त तव्हांखे you should read it carefully twice or thrice. Give it comprehensive readings 2 times or 3 times. तो ये 3 दफ़ा उनके तव्हांखे पढ़णो पवंदो, तॾहिं ई तव्हां उनजे मक़सद खे सम्झो, सेंट्रल आइडिया खे सम्झो ऐं सॼो जेको ओरिजिनल पैसेज जेको आहे उन सेंट्रल आइडिया तक़रीबन जेको राइटर आहे उहो पंहिंजे जेको सेंट्रल आइडिया उन कहिड़े मौज़ू ते कहिड़े टॉपिक ते लिखियो आहे उनखे पेन या ॿी लाइन में घणे भागी क्लियर करे छॾींदो आहे। जेकॾहिं तव्हां सेंट्रल आइडिया खे सम्झी वञो था त तव्हांजे लाइ प्रेसी जो जेको उनजो जेको टाइटल ॾियणु जेको आहे उहो तमामु आसान थी वेंदो। मिसाल तव्हां A to Z जेको ओरिजिनल पैसेज जेको मिलियल आहे उनखे 2 दफ़ा पढ़ो, उनखे 3 दफ़ा पढ़ण सां उनजो सॼो जो कॉन्सेप्ट आहे उहो क्लियर थींदो, सॼो मतिलबु जेको आहे त छा जे बारे में लिखियो अथसि उहो क्लियर थींदो आहे। मिसाल या हिन में अ ऐं द जेको आहे उहो लफ़्ज़ तौरु काउंट थींदो ऐं तव्हांखे काउंट करणा पवंदा, ॻणणा पवंदा तव्हांखे इहे जेके लफ़्ज़ आहिनि, ठीकु से अ ऐं द हिते लफ़्ज़ में शुमार थींदो, उनखे तव्हां काउंट कंदो, पोइ जेतिरा थियनि था उनखे 1/3 जी लेंथ में रिड्यूस करणो। 1/3 जी लेंथ में तव्हांखे उनखे रिड्यूस करणो पवंदो। मिसाल के जेकॾहिं ओरिजिनल पैसेज 16 लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे त उनजी प्रेसी 33 ताईं वेंदी। हाणे इहो बि उनजे रूल्स में असेल, जेकॾहिं ओरिजिनल पैसेज घणनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे त पोइ जेकॾहिं 4-5 लफ़्ज़ घटि थी था वञनि या वधिजी था वञनि, कोशिशि कयो त तव्हांजी जेका प्रेसी आहे उहा बैलेंस थिए, पर जेकॾहिं 4-5 लफ़्ज़ घटिजी या वधिजी था वञनि त इट्स ओके, इट मेक्स नो डिफरेंस, उनजो कोई एॾो वॾो फ़र्क़ु न पवंदो। पर जेकॾहिं तव्हांजो ओरिजिनल पैसेज जी घटि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे त पोइ कोशिशि कयो त तव्हांजी प्रेसी जेका आहे उहा बैलेंस थिए। हाणे प्रेसी जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे मुख़्तसिर, समरी। ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां चई सघो था, ॾिसो एसे जेको आहे उनखे पाण खे एक्सप्लेन करणो पवंदो आहे। एसे जा मिसाल 8-10 जेके हिन में टॉपिक जेके मिलियल हूंदा आहिनि, हिकिड़ी सिलेक्ट करणु हूंदा असांखे लिखणो पवंदो आहे, त उनखे असां ओपन कंदा आहियूं, उनखे असांखे माना ई चीक वांगुरु उनखे असांखे छिकणो पवंदो आहे। ऐं जे ॾिसो CSS जो PCS जो जेको एसे हूंदो आहे, हाणे असीं कोशिशि कंदासीं पंहिंजे नेक्स्ट लेक्चर में तव्हांखे टेक्निक्स जेके आहिनि हाउ टू राइट एसे कीअं लिखिजे उनमें टेक्निक्स तव्हांखे असां सम्झाईंदासीं। त उहो जेको आहे उहो पैराग्राफ जो एसे जेको आहे पैराग्राफ जो मजमूओ, ऐं जे CSS जो जेको एसे आहे उहो आउटलाइन स्टाइल जो आउटलाइन, इंट्रोडक्शन, बॉडी, उन खां बाद में लास्ट में कंक्लूजन जेको आहे उहो ॾियणो पवंदो। असां बि ॾिसो पंहिंजे रोज़मर्रा जी ॿोली, पर असांजी ॿोली असां लाशोरी तौर ते असां सोचींदा न आहियूं त मूंखे एक्टिवाइज़ यूज़ करणो, मूंखे पैसिव यूज़ करणो, पंहिंजी ॿोली असां लाशोरी तौर ते ॻाल्हाए थो। अहिड़े तरीक़े सां पैसिव असां पंहिंजी रोज़मर्रा जो डेली बेसिस ते इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल के जेकॾहिं पाण सिंधी में चवंदा ही उहो छोकिरो आहे जंहिंजा पीउ मां इंतकाल करे विया। हाणे इन्हनि खे तव्हां सिंधी में जेकॾहिं ॻणींदव, ही उहो छोकिरो आहे जंहिंजा पीउ मां इंतकाल करे विया आहिनि, तक़रीबन 11 लफ़्ज़ था थियनि।
ठीक हाणे हिन 11 लफ़्ज़नि जो मतिलबु यतीम आहे 3 लफ़्ज़नि में अची होती आहे हिन 11 लफ़्ज़नि जी छा थी फिरसी थी असांजो मां ही उहो शख़्स आहे जेको हर कंहिं खां पसंदि कयो वेंदो आहे ही उहो शख़्स आहे जेको हर हिकु खां पसंदि कयो वेंदो आहे इहे बि सुठा 11 लफ़्ज़ आहिनि पर असां छा चवंदा आहियूं मशहूरु आहे ही मशहूरु आहे हाणे इहा सिंधी में छा आहे उन्हनि लफ़्ज़नि जी फिरसी आहे ही उहा औरत आहे जंहिंजो मुड़ुसु इंतकाल करे वियो आहे इहे बि लफ़्ज़ तव्हां काउंट कयो केतिरा 9 लफ़्ज़ आहिनि पर असां चयो ही बेवा आहे 3 लफ़्ज़नि में हिननि जी छा ठही फिरसी पर असांजी पंहिंजी ॿोली आहे असां लाशौरी तौर ते सोचींदा न आहियूं मूंखे छा यूज़ करिणो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करणी आहे पैसे जेका इस्तेमालु करिणो आहे काज़े करे इस्तेमालु करिणो न ऐं असांजी डिस्कशन में मिसाल कलाक ॾेढ जी जॾहिं गुफ़्तगू कंदा पाण में उन में बि सभु शयूं अची वेंदियूं हाउ टू राइट प्रेसी की लिखिजे व्हाट इज अ प्रेसी हाणे ही ते लिखी इन करे छॾियो आहे त उहे दोस्त जेके असां खां परे आहिनि त अॼुकल्ह फेसबुक जी दुनिया जेका आहे उहा वसी आहे जीअं उहे बि पाण घर में वेही ऐं जेको आहे सो हिननि खे शयुनि खे नोट करे सघनि जेके दोस्त जेके सीएसए जी तयारी कंदा पीसीए जी यानी जो काफ़ी जेके ॿिया बि जॉब्स जे लाइ अॼुकल्ह टेस्ट हुजनि उन्हनि में बि प्रेसी जो सुवाल हूंदो आहे ऐं अक्सर तव्हां ॾिसो जेके जर्नलिस्ट आहिनि उहे बि प्रेसी राइटिंग जेके उन्हनि जो इस्तेमालु कंदा आहिनि रिपोर्टर्स जेके आहिनि उहे प्रेसी जेका आहे उहा यूज़ घणी कंदा आहिनि त हीअ तव्हांजी प्रैक्टिकल प्रोफेशनल लाइफ में तव्हांखे तमामु घणो कमु ईंदी सीएसए पीसीए जो हिते आम सुवाल आहे ई आहे कंपोजिशन जे पेपर में प्रेसी इज द एक्सप्रेशन ऑफ अ गिवन passage in a condensed form. Presi जेका है is the expression of a given passage. अस डिनर जेको passage आहे ना उन जो इज़हार आहे in a condensed form मुख्तसर लफ़्ज़न में बयान करे मुख्तलिफ लफ़्ज़न में बयान करे समझने का नाम a presi has to be a shorter restatement of the original. presi जेका है ना उनके मुख्तसर जेका है वो उधर बदे रीस्टेटमेंट उन बियो जेको ॿीहर बयान आहे of the original असल डिनर जेको प्रेसी आहे इन द एग्जामिनेशन इम्तिहान में द लेंथ ऑफ द प्रेसी इज मेंशन प्रेसी जी का लेंथ है वो फिक्र बयान कयो हुंदी आहे एंड प्रेसी शुड नॉट एक्सीड और फॉल शॉर्ट ऑफ द प्रेस्क्राइब्ड लेंथ ऐं प्रेसी जेका आहे उनके वधजन या घटजन न घुरिजे तजवीज़ कयल उहा जेका लेंथ आहे माना डिनर जेके लफ़्ज़ आहिनि बाय मोर देन 5 वर्ड्स माना 5 लफ़्ज़नि खां वधी न वञणु घुरिजे ऐं 5 लफ़्ज़नि खां घटजण न घुरिजे पर कोशिश कयो तो आप बैलेंस के ये उन रूल्स है मुख्तलिफ किताबों में ॾिनल इन केस द लेंथ हैज नॉट बीन प्रेस्क्राइब्ड उन सूरत में जो उन लेंथ जेका है तजवीज़ न कयल प्रेसी शुड बी 1/3 ऑफ द ओरिजिनल प्रेसी जेका है पोवा 1/3 है एंड द प्रिंसिपल कंटेंट्स जेके अहम जेके उन जो जेको मज़मून आ मतन आ मवाद आ प्रेसी जो वे ही शे माना जने ज़ाहिर ॻाल्हि में सोलतन के जो क्राइटेरियन में मतलब जना तो उनमें जेके भी इलस्ट्रेशंस इन वे पाणी ना आहिनि अननेसेसरी जेके शयूं गैर ज़रूरी जेके शयूं उहे बि असांखे न आहिनि रखणी द प्रूनिंग ऑफ द ओरिजिनल वुड सेपरेट एंड प्रूनिंग जी माना छा आहे माना गैर ज़रूरी हिस्सा जेके आहिनि उहे कटणा आहिनि बस नथिंग एक्सेप्ट द बैड एसेंशियल्स माना जेके अहम जेके शयूं आहिनि ख़ासि उहे सिर्फ़ु रखणियूं आहिनि गैर ज़रूरी जेके आहिनि उन्हनि खे कटणो आहे मेटाफर्स सिमिलीज़ मेटाफर और मेटाफर जी पाण में चाहे पाण का तशबीह देना जैसे जो मिसाल ॻाल he she had heard of stone she had heard of stone हाणे इहो चाहे इहो या तशबीह आहे इहो मेटाफर माना उनके पत्थर जी दिल आहे पाण छा कंदासीं she is callous माना संग दिल आहे she is stone heart हाणे ये जेके कटणा सिमिली जी माना चाहे तशबीह जे as white as snow as white as snow या सिमिली आहे ऐं हाइपरबोल्स जेके आहिनि माना मुबालगो या वधाव कॉन्क्रीट ख़्याली इज़हार एपिग्राम जी माना मज़ा या मुख्तसिर नज़म या फ़िक्रो जेको आहे उनखे विल हैव टू बी लेफ्ट आउट उन्हनि खे छॾिणो पवंदो ऑन द अदर एंड ॿिए पासे प्रेसी वुड फैक्टफुली रीप्रोड्यूस प्रेसी जेका आहे उनखे ईमानदारी सां जेको आहे ॿीहर उनजो खाको ठाहिणो आहे ऑल द प्रिंसिपल कंटेंट्स ऑफ द ओरिजिनल माना उन असुल जेको पैसेज आहिनि उन मां जेके अहम शयूं जेके आहिनि उहे मज़मून जो उहे अलॻि खणी पवंदियूं हाणे इहे माना अननेसेसरी जेके शयूं उन्हनि खे असांखे ख़तमु करणो पवंदो टाइटल प्रेसी चयो वञे या न चयो वञे ओरिजिनल में उनखे असांखे टाइटल जेको आहे उहो ज़रूरु ॾियणो पवंदो टाइटल मस्ट बी असाइन टू अ प्रेसी के टाइटल जरूर ॾिनो वञणु घुरिजे वेदर आस्क्ड और नॉट पुछो या न पुछो द टाइटल ऑफ अ प्रेसी शुड गिव द सेंट्रल आइडिया ऑफ द गिवन प्रेसी वो जेको टाइटल आहे वो सेंट्रल आइडिया मां हुजणु घुरिजे ॾिनल त मां प्रेसी टाइटल शुड नीदर कंटेन अ वर्ब नॉर फॉर्म क्वेश्चन
कोशिश कयो त पैसे जेको टाइटल आहे उनमें वो वर्ब ना हुजे, सवाल न पूछे, क्वेश्चन पुटअप न। हाणे ये रूल्स जेके डिफरेंट बुक्स में ॾिनल पाण हिते लिखिया आहे। इन नटशेल फीचर्स ऑफ गुड प्रेसी आर। हाणे तव्हां जेके शागिर्द आहियो, कैंडिडेट्स आहियो, जेके कमीशन जी तयारी करनी आहे, ठीक है, मुस्तकबिल में चवंदा जेके हींअर तयारी करे रहिया आहिनि या जो टारगेट अॻिते हली असांखे सेस एंड पीसेस ॾियणी आहे, इट शुड हिननि शयुनि में नोट करे छॾियो त सभु शयूं जेके आहिनि उहे आम आहिनि। इन नटशेल माना मुख़्तसर थोरा लफ़्ज़ में द फीचर्स ऑफ गुड प्रेसी आर। सुठी प्रेसी जा जेके आहिनि उहे ख़ासियतूं इहे। इट शुड बी ब्रीफ एंड कंसाइज। प्रेसी जेका आहे उहा ब्रीफ मुख़्तसर हुजणु घुरिजे। ॿियो, इट शुड बी लेवसिड एंड क्लियर, उहा वाज़िह मफ़हूम वाज़िह हुजणु घुरिजे। इट शुड बी रिटन इन योर ओन वर्ड्स, तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि में लिखणु घुरिजे। एंड द ऑर्डर ऑफ आइडियाज़ शुड रिमेन द सेम, पर जेको आइडियाज़ जेके तरतीब वार हिकु आइडियाज़ में साॻिया रहनि। ईअं न त पैसेज हिकिड़ो मिलियल आहे, प्रेसी वरी जेको आहे उहा उन सां मिले ई न, मतिलबु रिलेवेंट हुजे। जेको आहे पखी हिते वेठो हुजे, तव्हां हेॾे वेही फायर कंदो त उहो पखी न मरंदो। रिलेवेंट जेके विषय हुजे। It should be read as a continuous whole. प्रेसी जेका आहे उहा माना जो तसलसल हुजे, उहो हिकिड़ो तव्हांखे पढ़ी वञो त जो सॼो मफ़हूम जेको आहे उहो क्लियर थी वञे। It should contain only the essential points. प्रेसी में सिर्फ आम शयूं जेके उहे हुजणु घुरिजनि। It should be written in the indirect form of speech. Indirect form of speech, not in direct speech. Indirect form of speech मतलब प्रेसी जेका आहे उहा indirect में हुजणु घुरिजे। It should have the same idea as in the passage. सागा idea जो passage में मिलियल में सागे idea प्रेसी में रखना है। It should be written in the third person. प्रेसी third person में थी दिया। पर्सनल प्रोनाउन I भी के first person जब you के second person जब he she दे के third person जब तो first and second person जेके नो प्रेसी में है इस्तेमाल third person में इस्तेमाल हो जाएगा। Its length should generally be 1/3 of the original। देखो आम तौर से देखो डिनर जेको ओरिजिनल आहे उनजे 1/3 में हुजणु घुरिजे। द टाइटल शुड बी एबल टू सम ऑफ द सेंट्रल आइडिया ऑफ द प्रेसी। ऐं जेको टाइटल आहे न उहो जेको तव्हां ठाहियो था त उहो प्रेसी जो सेंट्रल आइडिया आहे न उहो उन मां हुजणु घुरिजे। हाणे हिकु तव्हांजी प्रैक्टिस जे लाइ हिकिड़ो ओरिजिनल प्रेसी जिते लिखियो आहे, तव्हां दोस्त कोशिश करे हिंदी प्रेसी ठाहे ऐं हिनखे जेको सूटेबल टाइटल ॾेई करे हिन जी प्रेसी ठाहे जेका आहे तव्हां मूंखे मैसेंजर ते शेयर करे सघो था। ॾिसो तव्हां केतिरो सम्झो हुनखे। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। न प्रैक्टिस जेका माण्हू खे परफेक्ट ठाहींदी आहे। माना हिकिड़ो जेको तरणु सिखणु चाहे थो, जेकर पाणी में ई न लहंदो त तैराक कीअं थींदो, हुनखे तरणु कीअं ईंदो। प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। समथिंग ऑफ लिंकन्स लाइफ। इब्राहिम लिंकन अमेरिका जी हिस्ट्री जो कामयाब तरीन मशहूर सदर ऐं उनजो वालिद जेको आहे उहो मोची वियो। इब्राहिम लिंकन के बारे में तव्हां सभिनी खे ॿुधल, अब उनजी वॾी लाइफ स्ट्रगल आहे। समथिंग ऑफ लिंकन्स लाइफ स्ट्रगल माइट बी डिसर्न। लिंकन जी जेका ज़िंदगी जी जिदोजहद आहे उनखे सुञाणे सम्झी सघे थो इन फेस हुनजे चेहरे मां। द अर्ली डेथ ऑफ हिज मदर इन द इंडियन विल्डरनेस, माना जेका आहे हुनजी अमड़ जेका आहे उहा बचपन में हुनजे में गुज़ारे वई। इंडिया जे बयान में a rude upbringing, पोइ जेका हुनजी जेका परवरिश थिए थी उहा ख़राब तरीक़े सां थिए थी। शुरूआत में हुनजी जेका आहे बचपन जेको आहे वर्किंग ऑन दी अनकाउ ऐं हुनखे मायल कयो त बद इख़लाक़ न दी बैटरिंग्स ऑफ रफ एंड चंबल फ्रंटियर पॉलिटिक्स। अॻिते हली हुनखे काफ़ी जेका ख़राब जेका सियासत आहे उनमें सदमा मिलनि था शुरू में। अ मेंटल ब्रेकडाउन रिजल्टिंग फ्रॉम अनसर्टेनिटी अबाउट लव, प्यार में भी इनके जेका है वो नाकामी मिले थी। इनके ज़हनी अज़ियत जेका है वो मिले थी। दी हर्ट्स ऑफ नॉट ऑलटुगेदर हैप्पी मैरिज, इनकी जेका शादी जेका है वो जेका है वो खुशी वाली जेका है वो वो कामयाब न थी रहे। दी लॉस ऑफ एन इन्फेंट, बालक बचपन में इन जो पुटरा वो गुजारे तो ऑल दीज हैड एडेड देयर प्रेसिंग्स। ये सभी शयूं जेके ने पर इशारा सडन टू द ट्रायल मार्क्स दैट सीम्ड हिज फीचर्स। जेके सब ये शयूं जेके आहिनि ये कशाला जेके आहिनि जे चेहरे ते नज़र अचंदा। येट हिज फेस वाज काइंडली कम हूंदे इन्हनि सभिनी शयुनि जे बावजूद हुनजो जेको चेहरो जेको आहे उहो काइंडली हुयो, रहमारो हुयो फॉर ऑल दैट फॉर दी बफेटिंग्स। इन्हनि सभिनी शयुनि जे बावजूद जेके सदमा ऑफ लाइफ ज़िंदगी जा सेंसिटाइज्ड इंस्टेड ऑफ वार्निंग। इन सभिनी सदमनि इन सभिनी नाकामियुनि हिनखे जेको आहे उहो सख़्त दिलि बनाइण जे बजाय हिनखे अञा बि हसास दिलि
and patience, sabr, tolerance, bardasht, forbearance, and give forgiveness a maaf kar darguzar word becoming the very texture of his heart. ये सब शयूं जेके उहे हुन जे दिल जी बनावट बण चुकी। हाणे छा करणो ही ॾिसो हिकिड़ो पैसेज मिलियो ही तव्हां दोस्तनि खे सम्झाइण जे लाइ, तव्हां सभी कैंडिडेट्स खे सम्झाइण जे लाइ ही ओरिजिनल पैसेज आहे। हाणे छा करणो हिन खे तव्हांखे हिकिड़ो दफ़ो पढ़णो, ॿ दफ़ा, टे दफ़ा, जेसिताईं तव्हांखे मुकमल सम्झ में न अची वञे। जॾहिं मुकमल तव्हांखे सम्झ में अची वञे जे सेंट्रल आइडिया खे तव्हां सम्झी वञो, सब खां पहिरीं तव्हां छा कंदो A to Z हिते तव्हांखे ॿुधाइजे त I am the जेके उहे बि लफ़्ज़ में काउंट हूंदा। जैसे समथिंग मतलब तरीक़ो ॿुधायो समथिंग, हिकु, ॿ लिखल स्ट्रे लाइफ, ही 4 5 अहिड़े तरीक़े सां ही इहो जेको ओरिजिनल पैसेज तव्हांखे पढ़ी ॿुधायो तव्हां ये काउंट करो टोटल लफ़्ज़ थिया 105 105 वर्ड्स ये हेठां लिखणा आहिनि पंहिंजे सम्झण जे लाइ त भई ही जेको ओरिजिनल जेके पैसेज जेको मिलियल आहे उहो एतिरनि लफ़्ज़नि में। हाणे इन खे तव्हांखे 1/3 में रिड्यूस करणो, लॻभॻि 33-34 जेके लफ़्ज़ जेका हिन जी जेका पैसेज जेका आहे वरिते ऐं हिन खे तव्हां ॾिनो टाइटल। हाणे सो सॼो कंहिंजे बारे में, इब्राहिम लिंकन जे बारे में ऐं उन जी सॼी जेका जदोजहद जेका आहे उहा हिते जेका आहे उहा बयानु कयल आहे। त हाउ टू राइट अॼु जे लेक्चर में असां इहा सम्झण जी कोशिशि कई हाउ टू राइट प्रेसी, व्हाट इज अ प्रेसी, प्रेसी कीअं लिखिजे, प्रेसी आहे छा, ऐं तव्हां सभिनी जी पंहिंजी प्रैक्टिस जे लाइ ही नेक्स्ट टाइम कोशिशि कंदासीं वरी प्रेसी जे बारे में कुझु ॿियूं शयूं तव्हांखे ॿुधाइण जी ऐं जेको एसे राइटिंग आहे उन टेक्निक्स ऐं प्रेसी जे बारे में वधीक तव्हां हिन खे जी प्रेसी ठाहे उहा तव्हां मूंखे मैसेंजर ते सेंड करे सघो था। पाण छा लती बेटा हिन शेयर सां अॼु जे हिन लेक्चर खे ख़तमु कंदासीं। किताबनि सां दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, जॾहिं मां दफ़न थींदो वक़्तु थींदा कफ़न मुंहिंजो। थैंक यू वेरी मच।